अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो ऐं श्री शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज ज़बरदस्त अपडेट आंदी है। मूँ एक नए सोप सीरियल केटीएन वारनि जो सोप सीरियल ड्रामो उनकी अपडेट आंदी है तव्हां दोस्तनि जे लाइ। दोस्तों तव्हां जे लाइ वरी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे। मां कुछ ॾींहं पहिरियां तव्हांखे ॿुधायो त कुछ नवां ड्रामा ज़ाहिर थियण वारा आहिनि, जंहिंजो स्क्रिप्ट जेको आहे लिखिजे पियो, जंहिंजी कहाणी लिखिजे पई। तमामु जल्द उनजा नाला बि मां तव्हां सां शेयर कंदुसि। चंद ॾींहं पहिरियों मां दोस्ती ड्रामे जे बारे में ॿुधायो तव्हांखे, उहो ड्रामो न आहे, हीउ ॿियो आहे। उन जी अपडेट तो मैं तव्हांखे पहिरियों ॾेई छॾी आहे, ॿ टे चकर ॾेई छॾी आहे तफ़सील सां। ऐं जेको ॿियो आहे न्यू सोप सीरियल आहे, हीउ वॾो सोप सीरियल आहे, बेहतरीन ड्रामो आहे, केटीएन वारनि जो ड्रामो आहे। तव्हां सोचो जेको केटीएन वारनि जो ड्रामो हूंदो को घटि ड्रामो त न हूंदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों। अॼु जेकी तव्हां सां अपडेट मां शेयर करण वारो आहियां, यकीनन तव्हांजा अॼु ख़ुशी जा ठिकाना न रहंदा ऐं तव्हांजो इंतज़ार जो घड़ियूं बि ख़तमु थी वेंदियूं त हिकु नओं सोप सीरियल बि ज़ाहिर थियण वारो आहे। तो सॼी वीडियो को आख़िर ताईं ॾिसो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शाहिद खोसो ब्लॉग चैनल जी लिंक भी अॻिते शेयर कयो। हलूं था अॼु जी पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों सुबुह साईं साजरी मां अपडेट पहिरियों नंढे शॉर्ट वीडियो में उदासी टीवी ते ॾेई छॾी हुई। थी सघे थो तव्हां उते ॾिठी हुजे, थी सघे थो तव्हां उते उदासी टीवी ते न ॾिठो हुजे उहो अपडेट। हाणे अपडेट तफ़सील सां हिन चैनल ते तव्हांखे ॾियां थो ऐं दुलाब जी बि अपडेट ॾींदुसि। पहिरियों नए सोप सीरियल ड्रामे जी अपडेट तव्हांखे ॾेई वठां, पोइ हलूं था दुलाब ॾे। दुलाब काॾे वियो? दुलाब असांजे हथ में आहे। ड्रामे जो नालो आहे सोप सीरियल जो हड़ई हिकु जहिड़ा। जी माना कुल ई हिकु जहिड़ा, हड़ई हिकु जहिड़ा ड्रामे जो नालो आहे। हीउ फ़नी सोप सीरियल आहे, कॉमेडियन ड्रामो ठाहियो पियो वञे केटीएन वारनि जे तरफ़ां। काफ़ी अरसे खां वठी को नओं ड्रामो कॉमेडियन न आहे आयो, पुराणा ड्रामा लगातार फेरे फेरे हलाए रहिया आहिनि। हिन में तव्हांखे ख़बर आहे त कॉमेडी किरदार कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। हिन में टोटल कॉमेडियन किरदार ॾिना वेंदा। हड़ई हिकु जहिड़ा नालो जंहिंजो आहे, हड़ई हिकु जहिड़ा माना कुल ई चंडरा हिकु जहिड़ा। ऐं उन ड्रामे जी कहाणी तव्हां सम्झो छा हूंदी, केॾो उन में मज़ो हूंदो, केॾो खिलणो ड्रामो हूंदो। दोस्तों ज़रूरी न आहे अॼुकल्ह जे दौर में मार धाड़ वारो ड्रामो हुजे जंहिंमें रुगो खून ख़राबु हो, माण्हुनि जो ज़हन ख़राबु थींदो आहे। ऐं खिलणो ड्रामो, हिकु कॉमेडियन ड्रामो ॾिसण सां माण्हू एंटरटेन थींदो आहे, माण्हू खे खिलण सां माण्हुनि जी ज़िंदगी वधंदी आहे, ख़ुशि थियण सां माण्हुनि जी सिहत सही थींदी आहे। सदाईं खून ख़राबु ॾिसी ॾिसी माण्हुनि जो पंहिंजो ज़हन ख़राबु थी वेंदो आहे। अॻे ई खून ख़राबु सिंध में घणा थी रहिया आहिनि ऐं ॿियो अहिड़ा ड्रामा अॻे हली रहिया आहिनि खून ख़राबु वारा। लेकिन विच में ज़रूरत हुई कोड़ो मस्करी वारो ड्रामो अचे, कोड़ो फ़नी ड्रामो अचे, उन जी जाइ ते ड्रामो अची वियो आहे हड़ई हिकु जहिड़ा। ड्रामे जो नालो आहे दोस्तों शिकारपुर जे ख़ूबसूरत लोकेशननि ते शूट कयो वेंदो ऐं बहितरीन ड्रामो आहे। इन्हनि जे अदाकारनि जा नाला अञा पूरा अनाउंस न आहिनि थिया, सिर्फ़ु ड्रामे जो नालो ऐं स्क्रिप्ट अनाउंस थी चुको आहे, लोकेशन अनाउंस थी चुकी आहे। शिकारपुर जी लोकेशन आहे, तव्हांखे ख़बर आहे शिकारपुर जो मशहूरु अचार मशहूरु आहे, शिकारपुर जो शमन अली मिराली मशहूरु आहे, शिकारपुर जी कुल्फ़ी मशहूरु आहे। हाणे वरी शिकारपुर में हीउ ड्रामो बि अची रहियो आहे हड़ई हिकु जहिड़ा। ज़बरदस्त ड्रामो शूट कयो वेंदो, उनजो स्क्रिप्ट तयारु थी चुको आहे, तमामु जल्द इन जी शूटिंग कई वेंदी शिकारपुर में। ऐं इन जा जेका स्क्रिप्ट राइटर डायरेक्टर केरु हिते ॿुधाईंदुमि त पोइ नाला सभु, पोइ जेको आहे ड्रामो हीउ वीडियो दोस्तों डिघी थी वेंदी। इन जे लाइ तव्हांखे चाहियां थो उहे डायरेक्टर राइटर जेको आहे कैमरामैन वग़ैरह केरु हूंदा, स्क्रिप्ट कंहिंजो आहे, तव्हां वञी उदासी टीवी ते ॾिसी सघो था। वीडियो पई आहे, उहा पहिरीं वीडियो मथां पई अथव ऐं हड़ई हिकु जहिड़ा नालो बि ज़ाहिर लिखियो पियो हूंदो थंबनेल ते बि। ऐं तव्हां उहा वञी ॾिसो त माण्हुनि में सभु नाला जेको आहे न हिकु हिकु करे ॿुधाया आहिनि त कहिड़ो अदाकार न कहिड़ा डायरेक्टर राइटर वग़ैरह आहिनि। अञा उन्हनि जो अदाकारनि जो नालो न ॾिनो आहे, हिन में कहिड़ा अदाकार हूंदा। मूंखे त इहा ख़बर आहे त घणा ख़ादिम खोखर हूंदो, एस भट्टी हूंदो ऐं मामा लालू हूंदो, अब्दुल मनान अब्बासी मामा लालू उर्फ़ चवंदा आहिनि, बसर बादशाह हूंदो ऐं खैरू हूंदो। इहे जेका फ़नी किरदार आहिनि इन्हनि जा घणा ड्रामा हूंदा आहिनि, कुझु नवां हूंदा, कुझु पुराणा अदाकार हूंदा, मवाली हूंदो, घणो करे इहे ई हूंदा। पर उन्हनि नाला अञा अनाउंस न आहिनि क्या, मां पंहिंजे तजुर्बे ते तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। कॉमेडियन किरदार इन्हनि जा आहिनि ऐं ड्रामो मूंखे मुंहिंजे अंदाज़ में दोस्तों हीउ ज़बरदस्त लॻे थो। ऐं केटीएन वारनि जो ड्रामो तव्हांखे ख़बर आहे प्रोफेशनल ड्रामो हूंदो आहे। दोस्तों कुझु ॾींहं पहिरियों लगातार मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुउसि त नवां ड्रामा अचण वारा आहिनि, नवां अचण वारनि जा नाला ज़ाहिर न आहिनि थिया। तमामु जल्द मां तव्हांजे साम्हूं नाला रखंदुसि। दोस्तों मूंखे ख़बर मिली रही हुई, अंदरूनी ख़बर जीअं चवंदा आहिनि इंडिया वारा, हमें सूत्रों से पता चला है, ईअं असांखे बि ख़बर बार बार मूंखे मिली रही हुई। त मां तॾहिं तव्हांखे 10-15 ॾींहं पहिरियों ई चवां पियो त नवां ड्रामा कुझु ज़ाहिर थींदा, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। तॾहिं नाला हू न पिया ॿुधाइनि, हाणे नाला ॿुधाया अथनि त मां नाला तव्हांजे साम्हूं रखी छॾिया।
ऐं दोस्ती ड्रामो हिकु ज़ाहिर थियो आहे, उहो बि तव्हांजे साम्हूं मां 3-4 हफ़्तो पहिरियों मूं रखियो आहे, मुंहिंजे ख़्याल में अपडेट हुनजी रखी आहे। ऐं हीउ ड्रामो ज़ाहिर थियो आहे, हिन जी अपडेट बि मां सुबुह सां ई ॾिनी, हिन वीडियो ते तफ़सील सां हिन वीडियो में ॾेई रहियो आहियां। मुंहिंजे ख़्याल में हिकु अधु ॿियो ड्रामो बि ज़ाहिर थियण वारो आहे, पोइ जॾहिं ते उहो ड्रामो बि ईंदो उन जी बि ॻाल्हि कई वञे थी, उहो भलो ड्रामो आहे। हाणे जॾहिं उन ड्रामे जो नालो ज़ाहिर थिए इंशाअल्लाह उहो बि तव्हांजे साम्हूं मां रखंदुसि, ऐं को बि ड्रामो तव्हां खां मिस न थिए। मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त सभ खां पहिरियां तव्हांखे मुंहिंजे चैनलनि ते अपडेट मिले ऐं बाद में तव्हांखे ॿी तरफ़ां मिले। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे, मुंहिंजा राब्ता हूंदा आहिनि, हर माण्हू सां राब्ते जी मां कोशिशि रखंदो आहियां। दोस्तो असांजा सम्झो न सूत्रों से कमु ओके आहे, पर नालो हिते असां कंहिंखे नथा ॿुधाए सघूं। बाक़ी दुलाब जी ॻाल्हि कई वञे थी, 20 तारीख़ ते ट्रेन स्पेल जी शूटिंग शुरू थींदी। बाक़ी 10 अक्टूबर हलियो वियो इजाज़ मल्हार वारी ॻाल्हि कूड़ी निकिती। काज़ी साहब जेको ॿुधायो उहो सॼो कूड़ निकितो, न पुरमो आयो न किस्त आई। मां तव्हांखे शुरू खां ई ॿुधाए रहियो हुउसि दोस्तो, जॾहिं इजाज़ मल्हार इहा ॻाल्हि कई हुई, मां तव्हांखे ॿुधायो यार 10 अक्टूबर ते मूंखे शक पवे थो ड्रामो मुश्किल अचे। मूंखे मां चयो आयो त पुरमो ईंदो, ऐं छाजे करे 10 अक्टूबर जेको बीहे पियो सूमर न पियो बीहे, ऐं सूमर बि न पियो बीहे। ऐं ॿियो तजुर्बो असां इहो कमु करे पियो त अञा 2 स्पेल पूरा मुकमिल न थिया आहिनि। उनजी शूटिंग एडिटिंग जेको आहे शूटिंग थी वई आहे, एडिटिंग अधु में रही पई आहे, त ड्रामो यकदमि कीअं ॾींदा। असांजा तजुर्बा हुआ, असांजा राब्ता आहिनि। मां जॾहिं राब्ता कया डायरेक्टर साहब सां फज़ल मलिक खजू खां मां पुछायो कंहिं तरीक़े सां, उन चयो यार मुश्किल आहे, मूंखे नथो लॻे। इजाज़ मल्हार पंहिंजे तरफ़ों इहा ॻाल्हि कई हूंदी 10 तारीख़ वारी, तॾहिं ड्रामो जेको आहे मूंखे नथो लॻे अचे, पर मुश्किल आहे। पर उअं ई थियो बिल्कुलु। मां तव्हांखे पोयूं मुंहिंजी वीडियो ॾिसो, 4 तारीख़ 5, 6, 7 तारीख़ ते जेके मां जेको आहे तारीख़ ॿुधायो आहे टाइम, मां उन्हनि में इहा ॻाल्हि कई त 10 अक्टूबर मुश्किल आहे, नामुमकिन न आहे पर मुश्किल आहे। आयो त पुरमो ईंदो, न त उहो बि न ईंदो। तव्हां ॾिठो पुरमो वग़ैरह कुझु बि न आयो। ऐं इहा हक़ीक़त आहे दोस्तो। इहो जेको आहे न वॾा अदाकार बि कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाए वेंदा आहिनि। कूड़ नथो थी सघे, उन्हनि खे बि का ख़बर अंदाज़ो लॻो हुजे। कॾहिं कॾहिं वॾा अदाकार बि ईअं छो छॾे ॾींदा आहिनि, पर मूंखे शक पए छो त कंहिं वॾे डायरेक्टर या राइटर न ॿुधायो, को वॾो अदाकार ॿुधाया त पोइ असांखे पक थी वेंदी आहे वाक़ई यार जेको आहे हाणे ड्रामो ईंदो। हाणे मुंहिंजी उहा ॻाल्हि साबित बि थी। तव्हांजे मुंहिंजा सब्सक्राइबर पुराणा तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी रोज़ हर अपडेट, तव्हांखे यकीन अची वियो हूंदो। जेका मूं अॻे ॻाल्हि करे छॾी मुश्किल आहे, त उहो मुश्किल ई थी वियो। बाक़ी हाणे मुंहिंजो अंदाज़ो आहे हिन महीने जे आख़िर ताईं मतां दुलाब जेको पुरमो वग़ैरह ज़ाहिर थिए 10 अक्टूबर, हिन अक्टूबर महीने जे आख़िर ताईं जा 11 महीने जी 10 तारीख़ ताईं मतां ड्रामो ज़ाहिर थिए। बाक़ी फ़िलहाल 2 टे ॾींहं तव्हां इंतज़ारु कयो, पर मूंखे नथो लॻे। दोस्तो माशाअल्लाह जेका तव्हांजा काफ़ी सारा कमेंट बि आया आहिनि। अॼु वीडियो बि मां देरि सां अपलोड कयां थो, छाजे करे हीअ अॼु वीडियो मां सुबुह सां ई, कल्ह मां शाम जो वीडियो शूट करे छॾींदो आहियां, पर अॼु ताज़ी गरमा गर्म वीडियो मूं शूट कई आहे। हाणे सुबुह मां जॾहिं वीडियो शूट करे रहियो आहियां दोस्तो, हिन टाइम 10:06 थी रहिया आहिनि। थी सघे थो तव्हां मुंहिंजी वीडियो 11 वॻे ॾिसी रहिया हुजो या 12 वॻे या शाम जो 4 वॻे, त इन जे लाइ मुंहिंजी अॼु वीडियो देरि सां अपलोड थी रही आहे चैनल ते। सुबुह सां मां उदासी टीवी जी अपडेट ॾिनी, त वरी हिनखे थोरो देरि सां शूट कयो। वॾी महिरबानी, मां जो ताज़ियूं ख़बरां जीअं शूट कयां ऐं जे गरमा गर्म ख़बरूं पुॼनि, भली थोरी देरि थिए त को मसइलो न आहे। अॼु जा जेका कमेंट आया आहिनि दोस्तो सभई शामिलु कंदुसि, जेका बि तव्हांजा कमेंट आया आहिनि। अब्दुल हुजा काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि भाउ, वॾी महिरबानी, लख कुर्ब। जाखड़ो साहब लिखियो आहे त दुलाब ड्रामा 21 अक्टूबर ते हलंदो न, हा या न प्लीज़ ॿुधाइजो। अदाई हाल तव्हांखे कंहिं ख़बर ॾिनी आहे, मां जांच कयां, मां सुबुह वारी वीडियो में ॿुधाईंदुसि। मां इहा ख़बर न ॾिनी आहे 21 अक्टूबर वारी, कंहिं ॿिए यूट्यूबर ॾिनी आहे त ख़ुदा खे ख़बर। मां जांच कयां, सुभाणे वीडियो में मां ॿुधाए छॾींदुसि। ऐं असगर थीबो साहब लिखियो आहे कंहिं ड्रामे जो क़िस्तूं हफ़्ते में 2 हलाइणु न घुरिजनि, छो त हफ़्ते में 2 क़िस्तुनि जो को बि मक़सदु सम्झ में नथो अचे। मिसाल अॼु हिकु क़िस्त हिकु ॾिसूं 2 ॾिसूं था, वरी हफ़्ते खां पोइ मोकिलनि था, तेसीं ताईं अॻियूं क़िस्तूं विसरी वञनि थियूं। को बि मक़सदु मज़ो सम्झ में नथो अचे। हर सोप सीरियल या ख़ाली सीरियल ड्रामो हर रोज़ु हलाइणु खपे, जीअं त सही मक़सदु सम्झ में अचे ऐं सही सम्झी सघूं। असगर थी साहब माशाअल्लाह तव्हांजी सोच भली आहे। बहरहाल जेको सोप सीरियल हूंदो आहे उनजूं 300-400 क़िस्तां हूंदियूं आहिनि, तॾहिं हुनजी हफ़्ते में 4 ईंदियूं आहिनि, या कंहिं ड्रामे जूं सोप सीरियल जो हफ़्ते में 5 क़िस्तां ईंदियूं आहिनि, उहो सम्झ में ईंदो आहे। जेको हफ़्ते में 2 क़िस्तां ईंदियूं आहिनि, वरी 6 ॾींहं खां पोइ वरी 7 ॾींहं खां पोइ वरी 2 क़िस्तां अचनि, वाक़ई तव्हां कहाणी इंसान खां विसरी वेंदी आहे। हज़ारे मसइला मसाइलनि का दुनियादारी आहे। बहरहाल हीउ सीरियल ड्रामो हूंदो आहे, अगरि रोज़ु हिकिड़ी क़िस्त हलाइनि, हफ़्ते में 5 क़िस्त हलाइनि, सीरियल ड्रामो नंढो हूंदो आहे, वधि वधि 50-40-30 क़िस्तां, हे महीने में ई ख़तमु थी वेंदो। पोइ उन्हनि जी जेका महिनत आहे उहा ज़ाया थी वेंदी, उहो पैसा न कमाए सघंदा एतिरा।
इन जे करे हफ़्ते में 2 क़िस्ता हलाईंदा आहिनि, इहा ई वजह हूंदी आहे। न त महीने में ड्रामो ख़तमु थी वेंदो, इहा वजह आहे। असगर थीबो साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सुठो अंदाज़ो आयो आहे। असगर थीबो साहिबु काफ़ी दिलि ऐं मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं असलाम मोहम्मद उमर साहब ने स्टिकर मोकिलिया, लिखियो अथई अस्सलाम वालेकुम अदा, वॾियूं महिरबानियूं। वालेकुम अस्सलाम, जानी कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? ऐं नओं दोस्त आयो आहे सईद मोहम्मद उफ़ अदा, दुलाब ड्रामो जल्दी जेको आहे न मोकिलियो, लिखे थो दुलाब अदा। दुलाब जा तव्हां स्पेलिंग सही न आहे लिखी, माशाअल्लाह तमामु जल्द अची वेंदो सुहिणा, इंशाअल्लाह उमेदु आहे। वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद ख़ान लिखियो आहे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो सुहिणा। ऐं जियो अदा गौस मोहम्मद कुंबर साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो आबाद हुजो। काफ़ी नवीद बाद जेको आहे दिलि मोकिलिया आहिनि। असलम नूर साहब दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अली मुराद बिजराणी खान साहब दिलि मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं सईद अली लिखियो आहे त तव्हां सुठी अपडेट ॾींदा आहियो, वॾियूं महिरबानियूं सईद भाउ, लख कुर्ब सुहिणा। ऐं सईद अली भाउ दिलि बि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। वकार अली लिखियो आहे बास ओडाणो नंबर ॾियो अदा, नथा ॾेई सघूं, मजबूरी आहे असांजी, इहो असांजी वॾी मजबूरी आहे जानी। ऐं FT लव दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं अस्सलाम वालेकुम शमन अली जतोई दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं शमन भाउ। अली नवाज़ भाउ लिखियो आहे अदा, असां इंतज़ारु कंदा आहियूं वीडियो जो, वॾियूं महिरबानी, सुहिणा, तव्हां इंतज़ारु कंदा आहियो, लख कुर्ब अली नवाज़ भाउ। अस्सलाम वालेकुम अदा, उमेद त ख़ैरियत सां हूंदा। जी अदा, तव्हांजो कॾहिं कॾहिं तव्हांजो वीडियो ईंदो आहे? न अदा, मुंहिंजो वीडियो रोज़ाना अली नवाज़ भाउ यूट्यूब ते अपलोड थींदो आहे, रोज़ु हिकु वीडियो ज़रूरु थींदो आहे, पर तव्हां वटि कॾहिं कॾहिं इन लाइ पुॼे थो, नेटवर्क जो मसइलो थींदो आहे, इहा वजह हूंदी आहे। नोटिफिकेशन मथां जेका घंटी हूंदी आहे न, उन खे चेक कंदा कयो। अदा कॾहिं वीडियो साम्हूं तव्हांजो ईंदो हूंदो यूट्यूब ते, कॾहिं न ईंदो आहे, कॾहिं कॾहिं यूट्यूब वीडियो साम्हूं न आहे ॾेखारींदो, पोइ जीअं अपलोड थींदो आहे न, कॾहिं यकदमि वीडियो साम्हूं अची वेंदो आहे, तव्हां क्लिक कंदा हूंदव, ॾिसंदा हूंदव। तव्हां कोशिशि कंदा कयो मथां जेको नोटिफिकेशन हूंदो आहे न, जेको घंटी हूंदी आहे कुंड में यूट्यूब ते, इन खे हिते नोटिफिकेशन ईंदो आहे, इन खे चेक कंदा कयो। जेका बि असांजी ताज़ी वीडियो आयल हूंदी, इते लिखियलु हूंदो टाइम, तव्हां उन ते क्लिक कंदा कयो। इते ज़रूरी साम्हूं वीडियो न ईंदी, इते ईंदी। सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश आहे, साम्हूं असांजी वीडियो तव्हांखे नज़र न अचे, घंटी ते जेको आहे क्लिक करे चेक कंदा कयो, साम्हूं उते नोटिफिकेशन आयल हूंदो, उते वञी ॾिसी सघो था आराम सां। अली नवाज़ भाउ दुआऊं मोकिलियो आहिनि अदा, वॾियूं महिरबानियूं, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा रहो। ऐं अस्सलाम वालेकुम बि लिखियो अथई, वरी ॿीहर अदा, वॾियूं महिरबानी। वालेकुम अस्सलाम अली नवाज़ भाउ। असद अली खोखर साहब लिखियो अदा, दुलाब ड्रामे में बिशारत समूह, बिशारत अब्बासी एंड जानी जतोई आहिनि या न, प्लीज़ ॿुधायो। अदा मां इन जे बारे में वॾी कोशिशि कई आहे, इन जी पूरी अपडेट नथी मिली सघे, मां कोशिशि कई, इहो कमेंट तव्हांजो अॻे बि आयो हुयो, वरी बि मां कोशिशि करे ॿुधाईंदुसि। ऐं एहसान कुलाची साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं इक़्ताया साहब जंहिंजो 1 to 5 जो पिक्चर लॻियल आहे, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। तव्हांजो नालो अदा मूंखे अॼु ताईं सम्झ में न आयो, तव्हां गिफ्ट बि मोकिलिया आहिनि। तव्हांजे नाले ते लिखियलु आहे इक़्ताया, ठीकु आहे न, दिलि काफ़ी सारा तव्हां मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। तव्हांजो फ़ोटो बाक़ी 1 to 5 जो आहे। फरमान जावरी साहब गिफ्ट दिलि ऐं गुड मोकिलियो अथई, वॾियूं महिरबानी, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। असगर थीबो साहब ॿिया दिलि मोकिलिया आहिनि। ऐं असगर थीबो साहब लिखियो आहे ज़बरदस्त लवा जवाब खजू खे लिखियो अथई, वॾियूं महिरबानी, सुहिणा खजू साहब खे। ऐं इहो असगर थीबो साहब खे दिलि मोकिलिया आहिनि, असगर थीबो साहब महिरबानियूं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं हुबदार अली दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। गदा हुसैन लिखियो आहे तकरार, तकरार खे विसारे छॾियो अदा हाणे, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। तव्हां तकरार जे बारे में बि काफ़ी जेको आहे लिखियो आहे। हलूं था दोस्तो, ॿिया कमेंट जेका आहिनि उहे शामिलु कयूं। शमर जतोई जो दिलि मोकिलिया आहिनि दासी TV ते, अली मुराद बिजराणी साहब बि दासी TV ते दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा। मां वरी करे करे कोशिशि कंदो आहियां दासी TV वारा बि जेको आहे कमेंट शामिलु करे छॾींदो आहियां। ड्रामो कॾहिं ईंदो अदा, सोप सीरियल दुलाब जे बारे में लिखियो अथई अब्दुल हाई भाई अदा, कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो, असगर थीबो साहब तव्हांजा दिलि पुॼी आहे। ऐं ॿियो दोस्त आहे जंहिंजो नालो आहे सुपर स्टूडियो HD, लिखियो अथई सही नाम पुरमो, अलाए छा पुरमो जे बारे में लिखियो अथई। ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे तव्हां ठीकु था चओ, पुरमो न आयो अदा, बिल्कुलु दा, मां सही ॻाल्हि कई, पुरमे जी गारंटी न आहे। फिर कब आएगा, कोई डेट बताओ। मोहम्मद इब्राहिम साहब लिखियो आहे अदा, डेट अञा न मिली आहे, न डेट तव्हांखे दुलाब जी ॿुधाए छॾियो आहे। शमन अली लिखियो आहे पुरमो छो कोन आयो भाउ, ॿुधाइजांइ।
अदा मां त पहिरियों ॿुधायो तव्हां गारंटी न आहे 50% चांस आहे 10 तारीख़ ते इहो असग एजाज मला अदाकार जे हाकिम ख़ान जो किरदारु कयो ज़हर ज़िंदगी में उन ॿुधायो हुयो ऐं कादी साहब बि इहा ॻाल्हि कई पर मूंखे शक हुयो मां अॻे ॿुधाए छॾियो 50% चांस आहे बहरहाल न आयो त हाणे उनखे छा था करे सघूं। ऐं अब्दुल हादी साहब लिखियो न हलंदो जानी ड्रामो वीडियो नथा कयो पूरो 3 महीना थी विया आहिनि। अदा तमामु वॾो तव्हांजो कमेंट आयो आहे। ज़हर ॻाल्हि आहे सोप सीरियल यानी की शूटिंग में हेॾो टाइम लॻंदो अदा अब्दुल हादी भाई त इंशाल्लाह तमामु जल्द अची वेंदो ईंदो सही। ऐं अब्दुल रहमान साहब दिलि मोकिलियान अरशद कुंबर साहब दिलि मोकिलियान ऐं सईद अली गुड लिखियो आहे महिरबानियूं सभी दोस्तों की मेहरबानी। सरफराज अली लिखा है प्लीज़ बताओ दुलाब ड्रामे के बारे में। कुछ दिन वेट करो भाई इंशाल्लाह तमाम जल्द आ जाएगा। जनक साहब लिखा जनक अली साहब बिल्कुल ड्रामो ईंदो सही था ॿुधायूं असां। GHBE लिखियो है अली गुल जाफ़री तरफ़ां अस्सलाम वालेकुम वॾी महिरबानी वालेकुम सलाम सुणा। ॿियो सोनी साज़ को चैनल है वॾो चैनल है सोनी साज़ उन्हीं दिलि मोकिलियान मैं स्टीकर मोकिलिया थी महिरबानी। फरमान जावई साहब माशाल्लाह लिखियो आहे महिरबानी। शमन अली केके लिखियो आहे पहिरीं केस कॾहिं ईंदी भाउ ॿुधायो सूमर ते या न। अदा का गारंटी न आहे मां अंदाज़ो तव्हांखे नथो ॿुधाए सघां जीअं पकी मूंखे अपडेट मिलंदी मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाए छॾींदुसि कंहिं न कंहिं वीडियो में अचे जेको आहे या न मां हा करे छॾियां सुभाणे न अचे छो त अञा पकी रिपोर्ट न आहे मिली। जीअं पकी रिपोर्ट आहे इंशाल्लाह ॿुधाईंदासीं। शमन अली लिखियो आहे दुलाब अॼु ईंदो या न भाउ ॿुधाइजो पुरमो अॼु ईंदो या न। इहा कल्ह ऐं परीं वारो जेको आहे 2 ॾींहं पुराणो में कमेंट आया लादे जो अदा उहो टाइम गुज़री वियो पुरमे जो वॾी महिरबानी सुहिणा ख़ुशि हुजो आबाद हुजो अचे हा ज़रूरु कमु ओके हुयो पर न थियो। ऐं ॿियो कमेंट अरशद कुंबर साहब जा अजरगन फुत आया आहिनि महिरबानी दिलि मोकिलिया अथई। हीअ राशिद अली भाई लिखियो आहे ज़ुल्फ़कार जी नंबर ॾियो। अदा इहो नथो थी सघे जानी नामुमकिन आहे नंबर नथा ॾेई सघूं नंबर ॾींदासीं त उन्हनि खे हज़ारे माण्हू तंग कंदा। अलीगुल साहब दिलि मोकिलियान वॾियूं महिरबानियूं दोस्तो। अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उमेद आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो तव्हां असीं ताईं ॾिठो आहे त असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर कंदा नए ड्रामे जे बारे में बि कमेंट लिखंदा ऐं जो सवाल जवाब सुबुह तव्हांखे वरी वीडियो में ॾींदासीं। जेका बि तव्हांजी ख़्वाहिश हुजे लिखिजो इंशाल्लाह सुभाणे जी वीडियो में सभु कुझु असां ॿुधाए छॾींदासीं। ऐं असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा सुठा कमेंट कंदा ख़ुशि हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।